अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है यसरा खून सिंध वॉइस जे प्रोग्राम सिंध मॉर्निंग में अवां सभिनीनि खे दिल जी गहराइन सां भली कार। जीअं त नाज़रीन अवां खे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उन में असां अवां जे लाइ पहिरें सेगमेंट में सिंध मां जेके बि ख़बरूं आहिनि उहे अवां जे आॾो पेश कंदा आहियूं या सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे अवां जे आॾो रखंदा आहियूं। नाज़रीन इन ई सिलसिले में अॼु असां जेको इशू अवां सां डिस्कस कंदासीं उहो आहे संगरार जी प्रिया कुमारी ऐं मेहर जी उजाला सोलंकी समेत गुम थियल ऐं अगवा थियल ॿारनि जी बाज़ियाबीअ लाइ जेको बबड़लो वटि धरणो जारी आहे ऐं हिन धरणे में असांजे सिंध जूं नियाणियूं पंहिंजे गुम या अगवा थियल ॿारनि जे लाइ बाज़ियाबीअ जे लाइ रोडनि ते वेठल आहिनि, पर हैरत आहे जो हेल ताईं हुकूमत पारां का ख़ातिरी नाहे कराई वई। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि धरणे जी अॻवाणी कंदड़ सुहिणी पारस साहिबा। वॾी महिरबानी मैडम अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो। अस्सलाम वालेकुम। मेहरबानी। वालेकुम अस्सलाम। मेहरबानी युसरा, मेहरबानी। थैंक यू मैडम। मूंखे ॿुधाइजो त जीअं तक़रीबन 3 हफ़्तनि खां ही धरणो हलंदड़ आहे, हिन वक़्त ताईं को चूंडियल नुमाइंदो या हुकूमत जो को ज़िम्मेवार ॻाल्हियुनि लाइ धरणे वारे हंधि पहुतो आहे? युसरा जी त तव्हां ॼाणो था त 10 मुहर्रम खां असां हिते वेठल आहियूं। अॼु असांखे 20 ॾींहं थी विया आहिनि। 4 ॿारनि जा केस खणी आयासीं, प्रिया कुमारी, नवीद लाशारी, उजाला सोलंकी, सबा कलहोरो। ऐं हुकुमरान त छा ईंदा, छो त चोर कॾहिं बि कोन ईंदो आहे पाण ॿुधाए त पोइ चोरी कई आहे। हुकुमरान त सभु चोर आहिनि। त बाक़ी वारिसनि जो जेको अंग आहे उहो असां वटि हाणे 20 थी चुको आहे। 20 ॿारड़ा हिन कैंप ते रजिस्टर थी चुका आहिनि। तव्हां सोचो केतिरा अहिड़ा ॿारड़ा आहिनि जिन खे धरणे जी ख़बर कोन्हे या जिन खे पहुचण न पियो ॾिनो वञे। अच्छा, जेकॾहिं धरणे वारे हंधि तव्हां सम्झो थियो तव्हां वटि को हुकूमत जो ज़िम्मेवार नथो अचे या का जोगी ख़ातिर नथी कराई वञे त पोइ अव्हां जो रद्द अमल छा हूंदो? असां 3 ॾींहं असां 3 ॾींहंनि जो वरी बि अल्टीमेटम ॾिनो, चिताव ॾिनो त वरी बि 3 ॾींहं आहिनि, न रुॻो सिंध हुकूमत खे पर वफ़ाक़ खे। त 3 ॾींहं आहिनि, तव्हां असांखे बचा ॾियो, असीं वापसि वञूं। को सियासी के वेड़ थोड़ी आहे असांजी। उहिदनि कुर्सियुनि लाइ त कोन वेठा न, त उहिदो ॾियो, को कुर्सी ॾियो, हुकूमत ॾियो, ज़मीनूं ॾियो। न बाबा, बचा ॾियो असांखे। बिल्कुलु जेके माइरूं असांजूं रोडनि ते वेठल आहिनि। जी बिल्कुलु बिल्कुलु जी। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त तव्हां जीअं ॿुधायो त 20 खां मथे हेमल तव्हांजे जेको धरणो लॻल आहे उते 20 खां मथे केसिस अव्हां वटि रजिस्टर्ड थिया आहिनि। इहे केसिस आहिनि जेके हल तलब आहिनि, पर आउं सम्झां थी त इलाही एतिरा केसिस हूंदा जेके अनरजिस्टर्ड हूंदा, त अव्हीं छा थियो सम्झो त इन्हनि खे इंसाफ़ कॾहिं मिलंदो? ॾिसो, ये तारीख़ में ये रिकॉर्ड ते आहे, शाहिदियूं मौजूदु आहिनि त इंसाफ़ कॾहिं बि कंहिं बि वक़्त में नाहे मिलियो। स्पेशली ग़रीब खे, अबोज खे, बेपहुच खे, जंहिंजो को वारसी करण वारो न हूंदो आहे। त हिते जॾहिं असां 3 ॿारनि जा केस खणी वेठासीं, प्रिया कुमारी सूदो, ही त प्रिया कुमारी खे जस हुजे, पाण अगवा आहे, गुम थियल लफ़्ज़ त इस्तेमाल ई नाहे करणो। ही चाइल्ड ट्रैफिकिंग आहे, ह्यूमन ट्रैफिकिंग आहे। ॿारनि जा उज़वा विकिरो करण जो हिकिड़ो धंधो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत सिधी सही बदल आहे। त ही त हिकिड़ो हसास इशू आहे। हर माण्हू वटि घर में ॿार आहे, पंहिंजो न आहे त भाणेजो आहे, भाइची आहे, त केर बि हिते पहुतो न आहे। ऐं असांखे डिमांड हिकिड़ी आहे, मेन डिमांड जेका आहे त बचा हिते आणे ॾियो। पहिरीं त प्रिया कुमारी आणे ॾियो। जेकॾहिं अॼु आख़िरी ॾींहुं पूरो थियो असांजे चिताव जो, असां सॼी सिंध था बंदि कयूं त जीअं सिंध हुकूमत खे ख़बर पए। असां वफ़ाक़ जो ही बबरलो बाईपास था बंदि कयूं त सभिनी खे ख़बर पए त बच्चा गुम थिया आहिनि, अगवा थिया आहिनि, काॾे विया, केरु खणी वियो, केरु आहे इहो धंधनि में, कारोबार में केरु आहे ॿधल। इहो सॼो करण लाइ वेठा आहियूं। इंसाफ़ हाणे जेकॾहिं असांखे ईअं ई रोडनि ते माण्हू वेठियूं आहिनि ऐं असांखे ईअं जरगा करे पंहिंजा इंसाफ़ करणा आहिनि त समूरा इदारा पहिरियों बंदि कयो, जेके असांजे टैक्स ते हलनि था। असांजा नौकर आहिनि जिन खे असीं था चऊं तव्हां हुकुमरान आहियो, जॾहिं त उहे असांजा नौकर आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ऐं असीं जेकॾहिं उन्हनि खे न चऊं युसरा त तव्हां असांजा वॾा आहियो, असां वरी बि रिक्वेस्ट था कयूं, वरी बि सोचनि असांखे बच्चा पंहिंजा आणे ॾियनि। सभ खां पहिरीं प्रिया कुमारी आणे ॾियनि, तंहिंखां पोइ असां अॻिते ॿिया केस ॾींदासीं। उनमें 5-6 केस त हल थियण जहिड़ा आहिनि।
अच्छा कंहिं में हाणे 5 इहा फुट त 6 साल इहा थियण असांजी था। सिंध जी हालत आहे जो असांजे सिंध जूं जेके माइरूं आहिनि उहे हिन वक़्तु बबड़लो धरणे में रोडनि ते मौजूदु आहिनि। मूंखे ॿुधाइजो त गुम थियल जेके केसनि सां का गॾियल का लाॻापियल असराइती हिकमत अमली छो न जोड़ी वई आहे? ॾिसो सभई आहिनि ना आहिनि, हिकमत अमली कीअं जोड़ींदा? सालनि खां प्रिया जे लाइ JITU JITU ऐं बि सेनेटर धनेश साहब आयो त JIT जी ॻाल्हि करे पियो न, हम्म त उन में घणा माण्हू सिंधी आहिनि। हम्म उन JIT में जेका धनेश साहब जोड़ी आहे जी घणा माण्हू सिंधी आहिनि। बाक़ी ॿिए कंहिं सूबे जे माण्हू खे कहिड़ी ख़बर त सिंध में केतिरा ॿार अॻुवान आहिनि, छो अॻुवान आहिनि, सही किथां अॻुवान आहिनि? सही इहो कोई वॾो उहा सवाल आहे। आख़िर कीअं ख़बर पवे जेके असांजा गुम थियल बचड़ा आहिनि, जेके माइरूं एतिरियूं परेशान आहिनि ऐं जेके अनरजिस्टर्ड आहिनि, उन्हनि ताईं कीअं असांजो आवाज़ पहुचे या तव्हांजो आवाज़ ॾिसो पहुचे? ॾाढी ॻणतीअ वारी ॻाल्हि आहे युसरा, त असां माउनि खे भेणुनि खे हिन निटण उस में सम्झी सघो था बबरलो में 55 टेम्परेचर गर्मी आहे ऐं ततल धरतीअ ते असीं वेठल आहियूं, त बिल्कुलु कंहिंखे अहसासु कोन्हे त ज़ाहिर आहे अमड़ियूं वेचारियूं छा कंदियूं। उहे ज़ाहिर आहे सभु कुझु दग रोड सभु कुझु बंदि कंदियूं, उथण लाइ तयार ई न आहिनि। उहे चवनि थियूं त असांखे पंहिंजा बच्चा ॾियो त असीं उथूं। हाणे इहो जेको हुननि मजबूर कयो आहे, जेसीं ताईं तव्हां एहतिजाज वॾा न कंदो, मेन रोड बंदि न कंदो, असीं ॻाल्हियूं कोन कंदासीं। त इहो हिकिड़ो सुठो ट्रेंड त कोन्हे को। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अव्हांजी। त जेको असांजी सिंध जी इहा रिवायती न आहे रही त असांजूं न्याणियूं रोडनि ते अची ऐं रोड बंदि कनि। बिल्कुलु, ऐं सभई पर्दे वारियूं मायूं आहिनि जेके कहिड़ी रीति वेठियूं आहिनि असीं ॼाणूं था। ऐं रोड जी कंधीअ ते अलमदार चौक ते वेठल आहियूं। 22 ॾींहंनि 20 21 ॾींहंनि में असां हिकिड़ो पथर बि न आहे उछलियो। पुरम तरीक़े सां असीं हिते वेठल आहियूं। पर कंधीअ ते जिते वेठल न उते गाॾियुनि जो मोड़ आहे, उतां गाॾियूं मुड़नि थियूं, त तव्हां सम्झी सघो था त ज़िंदगियूं बि विञाइजी सघनि थियूं। बिल्कुलु हयातियूं ॿुधायो ते लॻल आहिनि, नंढड़ा बचड़ा खीर पिया वेठल आहिनि। उनजी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? बिल्कुलु महिरबानी वॾी अव्हांजी सुहिणी पारस साहिबा जो अव्हां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो ऐं जेका हिन वक़्तु सूरत हाल लॻी पई आहे बबड़लो धरणे जी, अव्हां उन मां असांखे आगाह कयो। महिरबानी अव्हांजी। महिरबानी महिरबानी युसरा, महिरबानी। जी नाज़रीन, सुहिणी पारस साहिबा सां उहा ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी त बबड़लो जी हिन वक़्तु छा सूरत हाल लॻी पई आहे, जिते धरना लॻा पिया आहिनि, जिते असांजूं माइरूं जिते असांजूं अमड़ियूं पंहिंजे बचड़नि जे इंतज़ार में वेठियूं आहिनि। सो उमेदु आहे त इहो मसइलो जल्दी ई हल थी वेंदो ऐं पंहिंजे अमड़ियुनि खे पंहिंजा बचड़ा वापसि मिलंदा।